तमामु जानबाज़ बहादुर हो। जीअं मिगशाह खे चयो हो, हू 11 सिपाहियुनि खे पाण सां वठी नसरपुर जे लाइ रवानो थियो। रस्ते ते जॻह ते रुकंदा, पंहिंजो रोब ऐं रुतबो माण्हुनि खे ॾेखारींदा। 2 ॾींहंनि खां पोइ सुबुह जो नसरपुर जे ॿाहिरि पहुता। ॿाहिरि पहुची हिननि पंहिंजा तंबू लॻाया त उते ई हिननि खे ख़बर पइजी वई कि चंड ॾींहुं रतन राय जे घर हिकु बालक जो जनमु थियो आहे। हिन 2 थाल वरिता। उन्हनि थालनि में लौंग, सुपारी, अखरोट, बादाम गिरी, नेज़ा भरे करे उन्हनि जे मथां हीरनि जा हार रखी, मथां रेशमी कपिड़े सां ढके ऐं रेशमी धागे सां ॿधी सूखड़ीअ तौरु रतन राय लाइ खणी करे नसरपुर में अंदरि घेड़िया। अंदरि जॾहिं विया त ॾिठूं सभई माण्हू रतन राय जे घर वञी रहिया आहिनि हुन बालक जो दर्शन करणु। त हिननि खे लॻो हू ॿारु जेको आहे को रवाज़ी ॿारु न आहे। जॾहिं रतन राय जे घर पहुतो त वज़ीर जो वज़ीर हुयो त स्वागत कयो वियो। उदयचंद खे पंहिंजे हंज में खयो ऐं हंज में खणी हिकु गुलाब जो गुल जंहिंमें तिखो ज़हर लॻल हो उहो हिन जे नक जे भरिसां आणण जी कोशिशि कई। जीअं ई हिन हथु अॻियां वधायो त उदयचंद हिन जे हथ खे पेर सां अहिड़ो ज़ोर सां धकु हणो कि गुल उॾामी वियो ऐं ख़बर ई कान पई कि गुल वियो केॾां। ॾिसंदे ॾिसंदे खे उदयचंद झूले में झूलंदो नज़र आयो। उते ई ॾिठईं त कृष्ण मुरली वॼाए रहियो आहे। उते ई ॾिठईं त पल्ले ते हिकिड़ो ॿुढो माण्हू अछी दाड़ीअ सां हली रहियो आहे। उते ई हिनखे ख्वाजा खिज़र बि नज़र आयो, जिन्ना पीर बि नज़र आयो। एतिरा सभई रूप ॾिसी करे तमामु हैरान थी वियो ऐं हुनखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। हुन हिकदमि उदयचंद जा पेर पकिड़े माफ़ी घुरी, चयो मूंखे माफ़ु कयो, मूंखां वॾी ॾाढी चुक थी आहे। मां त तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां कि मिगशाह खे पंहिंजो दास सम्झी करे हुनखे तव्हां दर्शन ॾियो। अमरलाल चयो मां मिगशाह खे दर्शन ॾींदुसि, ज़रूरु ॾींदुसि। ऐं तूं जॾहिं बि मुंहिंजो रूप निज रूप पंहिंजे मन में धारे करे ऐं मूंखे यादि कंदे त मां तो वटि पहुचंदुसि। अमरलाल खां आज्ञा वठी ठठे जे लाइ रवानो थियो। जीअं ई ठठे पहुतो त सिधो दरियाशाह ते वियो। दरियाशाह ते वञी अमरलाल खे सचे दिलि सां यादि कयईं त दरियाशाह मां ॿाहिरि निकिरंदड़ हिनखे दरियाशाह नज़र आयो ऐं ॾिसंदे ॾिसंदे वरी उहो पाणीअ में ग़ाइबु थी वियो। उन खां पोइ छा थो ॾिसे त हिकिड़ो फ़रिश्तो घोड़े ते सवारु हलंदो थो वञे। उन सां वॾो लश्कर आहे, सभई घोड़नि ते आहिनि ऐं सभई पाणीअ ते हलंदा था वञनि ऐं सभई हिन जे पासे अची रहिया आहिनि। घबराइजी वियो। हिनखे लॻो हाणे त कोई बि तुर्क हिननि मां ज़िंदा न बचंदो। त इहो सोचे बदन हिन जो कंबण लॻो। जॾहिं दरियाशाह हिन जे भरिसां पहुता, उहो फ़रिश्तो हिन जे भरिसां आयो त हिन अर्ज़ु कयो, घणेई माफ़ियूं घुरियईं ऐं अर्ज़ु कयईं त तव्हां मिगशाह सां हली करे ऐं गॾिजो। त अमरलाल लश्कर सूधो मिगशाह जे महल जी तरफ़ अॻिते हलिया। नसरपुर में सभिनी खे अहसासु थी वियो जीअं आकाशवाणीअ में चयो वियो हो, वरुण देव चयो हो त मां तव्हांजी रक्षा करण जे लाइ मां ईंदुसि। त वरुण देव अवतार वठी आया आहिनि।
सभिनी हिंदुनि गुल वसाया, तमामु ख़ुशि थिया, ॾाढो ई ख़ुशीअ जो माहौल हो ऐं तमामु सभई ख़ुशि थिया। जॾहिं लाल साईं मिर्ग शाह जे महल जे दर ते पहुता त मिर्ग शाह अंदरूं भॼंदो भॼंदो आयो, लाल साईंअ खे ॾाढी इज़त सां अंदरि वठी वियो, पंहिंजे तख़्त ते वञी विहारियो ऐं पाण हेठि वेही रहियो। एतिरे में अयूब हुते पहुतो त अहे खां मिर्ग शाह पुछो कि नसरपुर में हुन छा छा ॾिठो, हुन ॿार जे बारे में पुछो त सॼो जेकी बि थियो हो हिकु हिकु शइ विस्तार सां अहे मिर्ग शाह खे ॿुधाई। त मिर्ग शाह पुछो कि हुननि जो नालो छा आहे? अहे चयो उॾेरो लाल, जिंदा पीर ख्वाजा खिजिर। तंहिं ते लाल साईंअ खे मिर्ग शाह चयो कि तव्हां हिंदुनि खे हुकुम ॾियो कि हू इस्लाम क़बूल कनि, मुल्क में हिकु ई धर्म हुजणु खपे। त लाल साईंअ सम्झायो कि मिर्ग शाह इहे धर्म मालिक जा ई आहिनि, मालिक हिकु आहे, इन्हनि खे अलॻि अलॻि तूं न सम्झ, सभई हिकु आहिनि ऐं मालिक खे उहो ई वणंदो आहे जेको मालिक जी बंदगी कंदो आहे। छा हिंदू या मुस्लमान, जेको बि मालिक जी बंदगी करे थो उहो उन खे प्यारो आहे। कंहिंसां ज़ोर ज़बरदस्ती करणु मुनासिब न आहे। तव्हांजे चइनी किताबनि में बि लिखियलु आहे कि जेको बि ज़ोर ज़बरदस्ती कंदो त उहो दोज़ख में वेंदो, त तूं काई बि ज़ोर ज़बरदस्ती न कर, सभिनी खे पंहिंजे पंहिंजे धर्म जो पालन करणु ॾे। त जेको मूर्ख हूंदो आहे न उहो बदकिस्मत बि हूंदो आहे। त मिर्ग शाह सोचियो लाल साईं त अकेला आहिनि, जे असां हिननि खे क़ैद करे ऐं मुस्लमान ठाहे वठूं त सभई हिंदू मुस्लमान थी वेंदा। इहो मन में सोचे मिर्ग शाह पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो कि लाल साईंअ खे क़ैद कयो। त लाल साईं चयो कि कंहिंखे बि एतिरी ताक़त न आहे कि उहो जेको मूंखे कोई हथ बि लॻाए सघे। ऐं एतिरे में हिकु ज़ोर सां धमाको थियो ऐं लाल साईं किथे ग़ाइबु थी विया, कंहिंखे ख़बर ई कान पई। सभई सोचणु लॻा त हाणे कयूं त छा कयूं। लाल साईं मिर्ग बादशाह जे दरबार मां ग़ाइबु थियण खां पोइ वरी प्रकट थिया ऐं हिन दफ़े जल स्वरूप धारण कयो। तमामु घणो पाणी वहणु लॻो, सभई ॿुॾणु लॻा, तड़फी तड़फी उन मां ॿाहिरि निकिता। मिर्ग शाह हुकुम ॾिनो त लाल साईंअ खे पकिड़े वठी अचो। सभिनी ॾिठो पाणी सुकी वियो आहे, ॻोल्हींदे ॻोल्हींदे मंदर में पहुता, उते ॾिठऊं त लाल साईं सिंघासन ते वेठा आहिनि। हुननि खे वीचार आयो कि मिर्ग बादशाह हुननि खे हुकुम ॾिनो आहे लाल साईं खे पकिड़ण जो। जीअं ई इहो वीचार आयो त लाल साईं हवा खे हुकुम ॾिनो, तमामु तेज़ हवा तूफ़ान लॻणु लॻो, ऊंदहि थी वई। लाल साईं वरी एतिरो प्रकाश कयो जो हू अंधा थी विया ऐं चुप करे वेही रहिया। हुननि खे सम्झ में ई न पियो अचे त छा कयूं। उते ई लाल साईं हिननि खे ॾाढो सुठो रूप ॾेखारियो, ख़ुशि थी विया, ज्योति स्वरूप ॾेखारियो, जोत में समायल। इहो रूप ॾिसी करे सिपाही मिर्ग ऐं अहे खे कोठे आया। हुननि परियां ई ॾिठो ज्योति स्वरूप, उते ई ॾिठो त पहाड़ जी चोटी आहे ऐं चोटीअ ते मथे लाल साईं नज़र आयो। कॾहिं विकराल रूप ॾेखारियो,
कॾहिं ॿियो रूप ॾेखारियो, ॾाढा ई हैरान थींदा रहिया, सम्झ में ई न पियो अचे उन्हनि खे असां छा कयूं। ॾाढी कोशिशि कई कि लाल साईं खे पकिड़े वठी अचूं, पर सभई हिननि जा तरीक़ा बिल्कुलु नाकाम थिया। ऐं मिर्ग शाह खे सम्झ में न पियो अचे त मां कयां त छा कयां। पोइ मिर्ग शाह पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त वञी काज़ियुनि खे ऐं मौलवियुनि खे सॾे अचो त उहे कोई तरीक़ो ॿुधाइनि कि कीअं लाल साईंअ खे असां हथु करे सघूं था। मौलवी ऐं काज़ी अची विया, सभिनी पंहिंजी पंहिंजी तरकीब हलाई, पर कुझु बि कारगर कोन थियो। कंहिं बि तरीक़े सां लाल साईंअ खे हथु करे कोन सघिया। उन खां पोइ सिपह सालार सिपाहियुनि खे वठी लाल साईंअ खे ॻोल्हण लाइ निकितो। लाल साईं अहिड़ी रचना रची कि सिपाही घुमी घुमी करे वरी वापसि उथे पिया अचनि, उन्हनि खे को रस्तो ई न पियो मिले। के किरी पिया पवनि, किन खे धक लॻा, केॾांहुं बि घुमी फिरी हलिया आया, पर लाल साईं किथे बि हिननि खे नज़र कोन आयो। त सिपह सालार अची करे मिर्ग शाह खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। मिर्ग शाह सोचियो त लाल साईं त हलिया विया आहिनि, त हींअर सुठो थींदो, सभिनी हिंदुनि खे घुराए ऐं मुस्लमान ठाहींदुसि। त हुननि हिंदुनि खे घुरायो। मिर्ग बादशाह चयो कि तव्हांजो मुर्शिद त ॾिसो भॼी वियो आहे, तव्हां हाणे इस्लाम क़बूल कयो। त हिंदुनि चयो असांखे पंहिंजे मुर्शिद ते पूरो भरोसो आहे, हू हमेशह असां सां आहिनि ऐं असांजी रक्षा कंदा। त मिर्ग शाह चयो जेकॾहिं तव्हां सां आहिनि ऐं तव्हांजी रक्षा कंदा त तव्हां हुननि खे घुरायो, जेकॾहिं हू अची था वञनि त ठीकु आहे, न त तव्हां इस्लाम क़बूल कयो। त हिंदुनि लाल साईंअ जी आराधना कई। लाल साईं खे चयो तव्हां ई असांजा रक्षा करण वारा आहियो, तव्हां खां सवाइ असांजो ॿियो को सहारो न आहे, असांजी जान ख़तरे में आहे, तव्हां असांखे बचायो। त दरिया शाह दर्शन ॾिनो। पोइ जॻह जॻह बाहि ॿरण लॻी, मुस्लमाननि जा घर तपण लॻा, मुस्लमाननि जा शरीर, ज़ालुनि जा, मर्दनि जा, सभिनी जा बाहि में तपण लॻा, हुननि जा घर ॿरण लॻा। त सभई डुकंदा डुकंदा मिर्ग शाह बादशाह वटि आया कि असांखे बचायो, असां न त ॿरी ख़तमु थी वेंदासीं। हुननि इहो बि ॿुधायो कि शहर में जेका मस्जिद आहे उहा बि ॿरी रही आहे। हिंदू इन ते ॾाढा ख़ुशि थिया। हुननि मुस्लमाननि ॿुधायो कि असांजा घर ॿरनि था, पर हिंदुनि जे घरनि में कुझु बि नथो थिए। एतिरो में ॾिसंदे ॾिसंदे ई बाहि मिर्ग शाह वटि बि पहुची वई। मिर्ग शाह उतां भॻो ऐं उहो बि भॼी वियो। सम्झ में उन्हनि खे न पियो अचे त कयूं त छा कयूं। त हे वज़ीर मिर्ग शाह खे चयो कि मां तव्हांखे पहिरीं चवां पियो, हिननि जी लीला जो को अंत न आहे, तव्हां उन्हनि खे पंहिंजो गुरू सम्झी ऐं उन्हनि जी आराधना कयो, उन्हनि जो चयो मञियो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कान मञी। त मिर्ग बादशाह चयो भई हाणे मां छा कयां, मूंखां त एतिरी ग़लती थी वई आहे त हू मूंखे किथे माफ़ु कंदा या न कंदा। त हे चयो कि मूंखे उमेदु आहे कि लाल साईं असांखे माफ़ु ज़रूरु कंदा, त असां हली हिंदुनि खे चऊं त असांखे किथे वठी हलो। त हू हिंदुनि वटि आया। त हिंदुनि चयो त मिर्ग बादशाह असांजे लाल साईं विश्वकर्मा खे हुकुम ॾिनो हो त हिकिड़ो मंदरु ठही वञे। त हिकिड़ो मंदरु ठही वियो आहे ऐं उन मंदर में असांजा लाल साईं वेठा आहिनि। त हिंदू अॻियां अॻियां ऐं मिर्ग शाह आहियो उन्हनि जे पुठियां पुठियां लाल साईं जे दरबार ते पहुता। लाल साईं खे ॾिठी मिर्ग शाह हुननि जे पेरनि ते किरी पियो ऐं माफ़ी घुरियईं। त हे बि माफ़ी घुरी, चयो असांजा जेके ग़लतियूं आहिनि असांखे माफ़ु कयो ऐं असांजो उद्धार कयो।